सऊदी वज़ारत सेहत ऐलान कयो आहे त ईंदड़ हज सीज़न में दवाउनि ऐं रत जे नमूने जी मुंतक़िली लाइ जदीद ड्रोन टेक्नोलॉजी इस्तेमालु कई वेंदी त जीअं तिबी ख़िदमतूं तेज़ ऐं वधीक असराइती बणिजी सघजनि। सऊदी सिहत वारे वज़ीर फ़हद अल जलाजिल मूजिबि माज़ीअ में रिवायती गाॾियुनि ज़रिए तिबी नमूने या दवाउनि खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करण में 1.5 खां 3 कलाक लॻंदा हुआ, पर हाणे ड्रोन जे इस्तेमाल सां उहो वक़्तु घटिजी सिर्फ़ 15 खां 10 मिंट थी वेंदो। सिहत वारे वज़ीर वधीक चयो त सभिनी हज पांधीअड़नि लाइ गुर्दनि जी सोज जी वैक्सीन लाज़मी करार ॾिनी वई आहे। सिहत वारी वज़ारत जी हिदायतुनि जो मक़सदु हाजियुनि जी सिहत जी हिफ़ाज़त ऐं वबा जहिड़ी बीमारियुनि जी पखेड़ खे रोकणु आहे। पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड सिंध में वॾी कामयाबी हासिल करे वरिती। गंबट साउथ ब्लॉक में तेल, गैस ऐं LPG जी पैदावार वधी वई आहे। PPL स्टॉक एक्सचेंज खे हिकु ख़त में चयो वियो आहे त गैस जी पैदावार रोज़ानी 5 MMSCFD वधी 60 MMSDF थी वई आहे। तेल जी पैदावार पहिरीं खां वधी 35 बैरल थी वई आहे, जॾहिं त गैस जी पैदावार में 5 MMSCFD वधी 60 MMSCFD थी वई आहे। PPL जदीद टेक्नोलॉजीअ सां सांगड़ ऐं गंबट ब्लॉक में ज़ख़ीरनि जी पैदावार वधाई आहे। पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड ख़त में लिखियो आहे त LPG पैदावार 1 मेट्रिक टन फ़ी ॾींहं ताईं वधी वई आहे। कानून वारे वज़ीर नज़ीर तारड़ क़ौमी असेंबलीअ जे आइनी मामलनि ते तफ़सीली बयानु ॾिनो आहे। कानून वारे वज़ीर चयो आहे त आइन में तरमीमूं हमेशह अक्सीरियत जी हिमायत सां कयूं वेंदियूं आहिनि ऐं अदालतुनि जो घणो वक़्तु आइनी केसनि ते ख़र्च थिए थो। आइनी बेंच जे ठहण सां ॿिया केस बि तेज़ीअ सां हल थींदा। हिकु वफ़ाक़ी आइनी अदालत क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं उन में सभिनी सूबनि ऐं वफ़ाक़ खे नुमाइंदगी ॾिनी वेंदी। हिकु आज़ाद आइनी अदालत क़ाइमु करण जी तजवीज़ ते सभिनी खां राय वरिती वई आहे, जॾहिं त अदालत जे पाण मुरादे नोटिस जी ताक़त जो बि जाइज़ो वरितो वियो आहे। माज़ीअ में वज़ीरनि ऐं वज़ीर आज़म लाइ पाण मुरादो नोटिस जो इख़्तियार इस्तेमालु कयो वेंदो हो, पर आर्टिकल 200 में तरमीम खां पोइ जजनि जी मुंतक़िलीअ जो इख़्तियार अदालती कमीशन खे ॾिनो वियो आहे। पाकिस्तान इंसाफ़ जी जंग खटे ऐं उन फतह खे बैनुल अक़वामी सतह ते बि तस्लीम कयो वियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी अॻुवाणीअ में पाकिस्तान भारत खे मिसाली जवाब ॾिनो। MNA शाज़िया मरी क़ौमी असेंबली जे इजलास में चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर X ते ॿुधायो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे पीपल्स पार्टीअ जी हिमायत जी ज़रूरत आहे। इन हवाले सां पार्टी अॻुवाणनि खे एतमाद में वरितो वियो आहे। हुन चयो त बिल अॻु ई सेनेट मां मंज़ूर थी चुको हो, हाणे क़ौमी असेंबलीअ में पेश कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु CCI इजलास पिणु सॾायो, जिते 2 ॾींहंनि जे इजलास में हुन तरमीम ते तफ़सील सां बहस कयो। सदर आसिफ अली ज़रदारी क़तर जे दौरे तां वापसी अचण खां पोइ इजलास में शिरकत कई। इस्लामाबाद जे इलाइक़े G11 में अदालती कॉम्प्लेक्स वेझो आपघाती धमाको थियो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि धमाके सबबि 12 माण्हू फ़ौत ऐं 21 खां वधीक ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। धमाके बाद सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। धमाके वारे हंधि ते गाॾियुनि ऐं इमारतुनि खे धमाके सबबि नुक़सानु पहुतो आहे, जॾहिं त कुझु ज़ख़्मियुनि जी हालत इंतिहाई नाज़ुक ॿुधाई वई आहे।